मास्तर घबराए न, बच्चल खान अञा जीअरो वेठो आ, मरी कोन वियो आ। बाबा चोर तोखां पहिरें पई माफ़ी बि वठंदा, मेह बि मोटाए ॾींदा, ऐं हा दंड बि वठबनि। बच्चल खान, मैं जे पोयां हिकु माण्हू बि न वियो आहे ऐं अवां ओताक में वेही मुंहिंजे दिलि खे दिलासा था ॾियो। मूं 10 पगारूं कढाए या मैं वरिती हुई। छा तुंहिंजी मेह जी रक़म मुंहिंजी इज़त खां मथे आ? न बच्चल खान, तुंहिंजी इज़त मथां करोड़े में हूं कुर्बान। त पोइ माठ करे वेह मास्तर, रननि वांगुरु इहे रड़ियूं न कर। अस्सलाम वालेकुम। सलाम जो जवाब पोइ ॾींदो साईं, पहिरियों हिननि सां गॾिजी चोरनि जो पेरो खण। बाबा बच्चल खान, का बि चोरी ॾस खां सवा कान थींदी आहे। बाबा साईं, ॾातो खां सवा पंहिंजे ॻोठ में चोरनि सां यारी ॿी कंहिंजी बि कोन्हे। तुंहिंजे चवण जो मतिलबु छा आहे? त मैं ॾातूअ कढी आहे? पर मां चवां थो मैं ॾातूअ नाहे कढी। चोरनि मथां कहिड़ो एतबार साईं? भाऊ छा थियो अथव? सॼो राॼ ॿुधी छॾे। जे ॾातूअ मथां मास्तर शफ़न जी में साबित थिए न, त बच्चल खान मास्तर शफ़न खे 10 में भराए ॾींदो। बच्चल खान, ॾातो जो ॾाइण कोन्हे जो मुंहिंजे घर जो जी लोड़ो लताड़ींदो ऐं मुंहिंजे बचनि जो खीर खसींदो। ॾातू बराबरि चोर आहे, जिते बि मिलंदो आहे मुंहिंजी इज़त कंदो आहे। अस्सलाम वालेकुम। मास्टर शफ़न बाबा, तूं उथल घर। मैं तोखे मिली वई। मां पंहिंजी में तुंहिंजे किले ते ॿधी आयो आहियां। अधड़ोट वछेर थी, अधड़ोट 10 किलो खीर वेले ते ॾिए थी, ऐं जे ॿियो पेट वियाई न, अखियूं बूटे अधु मण खीर जो ॾिनी। ॾातू, मास्तर वारी मेह मोटंदी या न, मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए। बच्चल खान बाबा, मोटण लाइ त मोटंदी, पर मोटाईंदुसि कोन। ॾिस ॾातू, ही इज़त जो मसलो आहे, मैं मोटाइणी आहे। बच्चल खान बाबा, भरे बंदूक मुंहिंजे सीने में ठोक, पर मैं जे लाइ मां चोरनि खे न चवंदुसि, छो त जेको चवणो हुयो मूंखे चोरनि खे उहो मां चई चुकियुसि। तव्हांखे चोरनि जी ख़बर आहे छा? हा, शिकिल मां त सुञाणां थो, बाक़ी इहा ख़बर पेरे मां पवंदी त आहिनि कहिड़े ॻोठ जा। ॾातू खान, 10 महीना लॻी वञनि या 10 ॾींहं, पर हिकिड़ो भेरो पीराणे खे पेर ॾेखार। पीराणो जंहिंजो खणे पेर, तंहिंजो ख़ुदा करे ख़ैर। बाक़ी चोरनि जो ॻोठ ॻोल्हे लहण मूं पीराणे जो कमु आहे, पीराणे जो। उथ पीराणा, पेरो ॾिस। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, ही बच्चल खान ॿुधाई थो, जे ॻोठ ॻोल्हे लहण खां अॻु में मोटीअ त 7 खूननि जो हिसाब वठंदो साईं, 7 खूननि जो। ॾातू खान, इज़त जो मसलो आहे, इज़त जो। पर मां बि तोखे ॿुधाए थो छॾियां, तूं त 7 खूननि जी ॻाल्हि थो करी न, पर मां बि तोखे 7 संग भरे ॾींदुसि जे पेरो तोड़ न पहुचायमि त। ओए हा शइ, तूं रुगो पेरो पुॼाए, पोइ चोर ॼाणनि, ॾातू ॼाणे। बच्चल खान खां पोइ तूं बि विच में न अचिजांइ। मास्टर शफ़न, उथ त हलो पेरो खणो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।